अस्सलामुअलैकुम। माया लाला अमीन तव्हां ॾिसी रहिया आहियो चैनल लाला अमीन ककड़ाई। हिन महिल मां सोणी सिंध जे सुहिणे शहर ककड़ मां तव्हां सां मुखातिब आहियां। मुंहिंजो मोहम्मद जेको हिन पंहिंजे माल जे लाइ कुतर थो हणे। ॿियो हे असांजो हे बि मुंहिंजो आहे मोहम्मद आलम, ॾाॾे जो नालो अथसि। हे मोहम्मद कुतर था आणनि। मुंहिंजे जेको बि चैनल आहे हिनखे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब कंदा तव्हांजी वॾी महिरबानी दीदी। घणे अरसे खां पोइ मां पहिरियों वीडियो रखी रहियो आहियां गांव में ऐं पंहिंजे घर में। हिन महिल मां पंहिंजे घर में आहियां, इंशाल्लाह तव्हांखे वणंदी। जेको मुंहिंजे घर जो मंज़र आहे माल मता तव्हांखे ॾेखारियां। मुंहिंजो माल आहे, बकरियूं, मुंहिंजे घर जो माहौल आहे। माल ॿ टे मेहूं आहिनि पर कमज़ोर आहिनि, महांगाई वॾी आहे। घर जो माहौल आहे। मोहम्मद किरे गए ध्यान है वो वाह ध्यान किरे गए। अरे मोहम्मद मां व्लॉग जी स्टार्ट भी मोहम्मद खां कई। हाणे पाकिस्तान आयल आहे, सुठो टाइम थी वियो आहे, 2 महीना थी विया आहिनि जरे घटि, पर पहिरियों व्लॉग अॼु ई रखां थो। वञ हलास बाबा हलास। हे ॿई ॿाहिरि माल जे लाइ कुतर था आणनि। थक पई अदा मोहम्मद थकजी पियो आहे कुतर हणी हणी। हे मोहम्मद थकजी पियो आहे अदा। हे मुंहिंजो माल, हे मुंहिंजे घर जो माहौल। हे घर जो मेन गेट। वरी हे घर जो ॿाहिरियों माहौल। हे बि माल पंहिंजो आहे। हे असां गॾु आहियूं। हे मोहम्मद हाणे खिलाई थो। हे असांजो भाइटो मोहम्मद सिद्दीक जेको रांदि पियो थो खेॾे। हे मोहम्मद सिद्दीक। ये मुंहिंजे घर जो माहौल आहे। इंशाल्लाह तव्हांखे वीडियो पसंदि ईंदी। मां हिन महिल ई अपलोड कयां थो। मुंहिंजो चैनल ॾिसणु न विसारींदा। लाला अमीन ककड़ाई चैनल जो नालो आहे। साथ सलामत सिंध सलामत असां सां गॾु रहिजो। ऐं जीअं हर वीडियो तव्हां ॾिसी सघो, चैनल खे लाइक कमेंट ऐं सब्सक्राइब कयो। ख़ुदा हाफ़िज़। वरी ॿिए कंहिं वीडियो में तव्हां सां मिलंदासीं।